मुंहिंजा साईं जीअं त पूरी दुनिया ही जश्न मल्हाए थी, रब जी जेका बि काइनात आहे जिते बि मुस्लमान आहिनि उहो इहा ईदां त रबुल अवल, ईद उल अज़हा, ईद उल फितर रब जे तरफ़ां इहे सम्झो टई ईदा मिलंदा आहिनि। पर हू ईदा मल्हायूं पयूं वञनि, हीअ ईद इन्हनि खां वधीक जोशो ख़रोश सां मल्हाई थी वञे जो ज़हूर रिसालत आहे। असां उहो बि आख़िरी नबी आहे, उन जे लाइ असां सभु अक़ीदतनि गॾिबा आहियूं ऐं उहा नज़रानो असां छा ॾेई सघूं था। हू त ॼण अता करण वारी हस्ती त उहे ई आहिनि, अलाह अलाह जो रसूल आहे। हीअ असां पंहिंजो अक़ीदतनि इज़हार था कयूं त असांखे रब इज़त जेको हीउ तोहफ़ो ॾिनो आहे ख़ातमुन नबीन जो, ऐं असां वॾा ख़ुशनसीब उम्मत आहियूं कि असां अॻियनि पैगंबरनि जे वक़्त में बि रब असांखे पंहिंजे विलादत ॾेई असांखे पैदा करे आहे उन जो। पर हिन वक़्तु असां ख़ुशनसीब आहियूं जो आका सोणे जे हिन जेको आहे उम्मत में असां शामिलु थी विया। इन हवाले सां अॼु जेको मीटिंग थी वई इहा ई हुई त जीअं हे जलूस अॻे हमेशह मीटिंग थींदी आहे, ईअं न आहे त अॼु थी आहे, पर असां अॻुवाट कंदा ईंदा आहियूं त जिन माण्हुनि खे ख़बर हुजे न हुजे उहो ॻाए बॻाए हिक ॿिए खे इतलाह ॾेई करे जीअं असां सां उहो पाण असां सां गॾिजी इहो नज़राने अक़ीदत पेश कयूं। जलूस जेको आहे इहो जंहिं ज़माने में मां अॻोणे बि चई वेठो आहियां त अञा जलूसनि जो नओं हिकिड़ो पंहिंजो शुरूआति थी हुई त हिन ठुल जहिड़े शहर में जॾहिं उन वक़्तु अञा तालुको हुयो, सब डिवीज़न में न हुई, ऐं उन वक़्त खे तव्हां सम्झो त अॼु खां 30-35 साल अॻु में 40 साल अॻु में छा आदम हो, छा शहर हो। उन जे लाइ हीउ जेको मरकज़ी जलूस ठुल जो आहे, इन जी जेका क़यादत आहे हितों जे गादी नशीन, हितों जे अहल बैत, हिन शहर जो वाली पीर सैयद दामन अली शाह, ऐं हुनखे बि जीअं हज़रत मूसा खे हारून मिलियल हुयो तहिड़ी तरह सां नबी सरदार खे अली मिलियल हुयो, नबी सरदार खे सैयदना अमीर हमज़ा मिलियल हो, त मुंहिंजे बाबे साईं दामन शाह खे बि जवानी जे वक़्त में पंहिंजो भाउ मिलियल हो जंहिंजो नालो सैयद अब्दुल कादिर शाह, ऐं अब्दुल कादिर शाह, साईं दामन शाह ऐं सरदार हाजी वाहिद ख़ान सरदार थी करे, ऐं जॾहिं नओं जलूस असां हितां कढियो हुयो त चंद माण्हू मतिलबु वधि में वधि 100-125 बि न जो हिन शहर मां थियो, पोइ वियो वधंदो। हाणे उन जलूस जी अल्हम्दुलिल्लाह साॻाई ख़ानदान मुर्शिद साईं दामन शाह जी दरगाह जा ॿ जेके हस्तियूं, साईं दामन शाह, साईं अब्दुल कादिर शाह, जंहिं लीड कई हुई पहिरें वक़्त खां, हाणे बि उन्हनि जी औलाद जंहिंमें हिकिड़ो ख़ादिम हे आहे, ॿियो मुंहिंजो गॾु मूंसां हे भाटियो बीठो आहे, हे मुंहिंजे साईं अब्दुल कादिर शाह जो पोटो, मुंहिंजे भाउ साईं वाहिद शाह चाचू शाह जो पुटु। असां अॼु ॾींहं ताईं उन ख़िदमत में हूंदा आहियूं। पर मज़े जी ॻाल्हि आहे, सरदार वाहिद ख़ान सरकी ॾों बि चाहे MP आहे डॉक्टर सोहराब ख़ान, उहो वक़्तु कढी ईंदो आहे। वक़्त जो सरदार आहे वाहिद ख़ान जो पुटु ज़ुल्फ़कार, उहो बि पंहिंजो टाइम कढी बाक़ाइदे स्टार्टिंग ऐं इख़्तिताम ताईं गॾु हलंदो आहे। ऐं असां बि इन में हूंदा आहियूं त असांजो मन हे जेका बि असां ख़िदमत कयूं था, रबुल इज़त प्यारो रसूल पंहिंजे हज़ूर में क़बूल आहे।